वाह पूरब वाह, गुली गुली साणो थी पए पर किथां बि हिक ककरी कोन आंदई। बस न थिए त इहे मथियां 3000 मां मुजेरीअ खे किथां ॾींदुसि। वरी बि मुजेरीअ खे ढ जे सौदे जिया पैसा न ॾिनमि त पोइ हू 3 ॾींहं ठुल सां ज़रूरु ॿधंदो। हा, जेकॾहिं पैसा न ॾिनामांसि त 88 वाह जो वारो ॾियारे हम, पर मुंहिंजो ख़ैर आहे, मां मुजेरीअ खे मुंहुं ॾेई वेंदुसि। जेकॾहिं बस न थिए त सभु लॾो खण ते मजबूर थी वेंदा ऐं घर वीरान थी वेंदा। ओ मालिक साईं, पंहिंजो रहम कर, पंहिंजी बाझ कर असां मिसकीननि जे मथां, पंहिंजो रहम कर मालिक रहम कर। अल्लाह सागर अराइन आगो जंहिंजो उबहे वो अल्लाह अल्लाह। अम्मा खाओ खा कर पीला पानी त ॾे। राजन मुंहिंजो सवाबु न वञा, मां तुंहिंजा हथ धुराईंदुसि। तकलीफ़ न कर। न मां हथ धुराईंदुसि। ईअं नथो मुड़ी त भला अचु हले। तव्हां घोड़ी कयो न, हा कढोसि ॿाहिरि, अलाह ॿियो ॾींदो आहे। शुक्र अल्हम्दुलिल्लाह। अदी तूं बि सवाब न विञाइजे। अदा भला सवाब केरु विञाईंदो? हा मां अचां थो, मूंखे ॾे। हा वरी हिनखे बि सवाबु ॾियो थो। चाचा तव्हांखे वीचारिया छो बाबा, मानी खां पोइ वेंजारबो आहे छा? मानी खाराई ड्रो ते वञी मथां वेंजारी माराईंदे छा? न चाचा फ़र्क़ु कोन पियो आहे, तॾहिं तव्हां सवाबु खाधो। न बाबा हाणे ॻाल्हि ॿुध, अरे असांखे कहिड़ी ख़ुशीअ में मानी खाराई अथव? कस्बानो आई अधी बेबुल जे जहिड़े जी ख़ुशी में। छा ॿुधी? छा पोइ त अहिड़ियूं दावतूं रोज़ खाए पियो। काका खड़पीर भले केतिरियूं बि दावतूं खाराई, पर अम्मा जहिड़े का मुरण वारी न आहे। खाराईंदासीं न भेण, हीउ त तुंहिंजो पंहिंजो घर आहे। छा तूं मुंहिंजी भेण न आई? छा ॿुधी? वञा थो हिन महिल बेबल खे वञी थो घर ॾे चवां त वरी वञी जहिड़ो करीस त दावत ते वरी असां वञूं। अदी कस्बानो मुंहिंजी जीजा लाइ मां तो लाइ नियापो मोकिलियो आहे। जेकॾहिं मूंखां का ग़लती थी आहे त मूंखे माफ़ करे छॾ। मूं पराई ॻाल्हियुनि ते लॻी अदी कस्बानो जो चए पई त मूं दिलि ॾुखाई आहे, इन करे तव्हांजी दावत ते बि कोन आई आहे। मुंहिंजी अमड़ खे तूं माफ़ करे छॾींदी न थी त तव्हांजी दावत असां बि झलींदा। अदी बेबुल मुंहिंजी वॾी भेण वांगुरु आहे, मुंहिंजे दिलि में का बि ॻाल्हि न आहे, ऐं हूअं बि वॾियूं भेणियूं नंढी भेणुनि खां माफ़ियूं न आहिनि वठंदियूं। मूं हुनखे सभु कुझु माफ़ कयो, तॾहिं त मूं दावत रखी हुअमांसि, पर हू आई छो न? मालिक साईं, असांजी मुहबतुनि खे क़ाइमु रखिजे, नफ़रतुनि खां दूर कजां मुंहिंजा मालिक पंहिंजे हबीब जे सदके। ओ वखर सो विहाय अल्लाह जो पे पुराणो न थिए वो ओ वेची दे विलायत में अल्लाह ज़रो मथे ज़यान अल्लाह सागर अराइन आगो जंहिंजो उबहे वो ओ अल्लाह अल्लाह।
वोइए शाबाश शाबाश चंगी तरह बात चंगी तरह तानी मुजरी ठीक है शहर थो वञी न उतां गंदण वठियो अचिजां पर जेकॾहिं गंदण न मिलई न त मच्छी वठियो अचिजां ऐं जेकॾहिं मच्छी बि न मिलई न त दाल ई खणी वठियो अचिजां अवेल सवेल का चहर त कयूं हाज़िर मुंहिंजी राणी अॼु मां कंहिं न कंहिं तरीक़े सां बि तुंहिंजे लाइ चङो चोखो ज़रूरु वठी ईंदुसि तूं घबराए न लोला हाणे तूं वञी ॻोठ में होको ॾेई आ त मुंहिंजेरी शहर थो वञे धिके ॾियण वारा तयारु थियनि पर ॻाल्हि ॿुध हाणे 3 धिकनि ते कोन थी हले हाणे 4 धिका थी वठे ऐं तूं बि पहुची वञजां चोथों धिको तूं ॾिजांसि बाबा मां पाड़े वारनि खे ॿुधाए तव्हां खां अवल दग ते पुॼां थो अचो तव्हां वो ईअं पुट ईअं हाणे भला तूं थोरो धिको ॾेसि त मां ॿाहिरि निकिरां अल्लाह ओ साईं सदाईं अल्लाह करीम ते सिंध सुकार वो अब्बो सूमर वीचारो मरी वियो हे छोरा हिन खां अॻु कढी वेंदा आख़िर में धिको वरी सूमर खे ॾियणो पवंदो सूमर जा त वीचारे जा लाह ई निकिरी विया सूमर की मारे छी मुरद धिकी सा अरे छोरा बात तो दान चालू करा चालू कर वो चालू कर अब देख वारो पूरो थियो मुझे वारो पूरो थियो मां दे क्या हा बा तू सजा लोड़ चल जा ओ पराठा तो खाए पकवाना तो खाए वरी जलेबियूं तो खाए वरी ड्रेस ॾिसीस हाणे ज़ोर ॾिजांसि चङी तरह अल्लाह केर करे रुगो ओयो बचाव थियो भाजी खोकड़ी ॾिसो गाती फट के देखन बेजा भाजियूं कोकड़ी फट के देखन अल्लाह पंहिंजो वारो ख़तम सूमर जो वारो इंदिरा थी सूमर अब्बा बाबा इन्हनि छोरनि में त थूम कोन ॾिठो मन तूं का घेरत करे विझी बाबा मां कुराड़ो चओ पंहिंजी क़िस्मत की मां छा कयां ई त बाबा ॾिस न अबनि ॾाॾनि खां वठी तव्हां इहा ड्यूटी ॾींदा था अचो हाणे बिस्मिल्लाह कर सुगो कर नट खे उछलायां हा रो न अड़े धिकीस रो न बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम पर ताकत बि त हुजे न मुजेरी वापार करी तो माण्हू सां ठगी करी तो बाक़ी ज़ोर नथो लाए बिस्मिल्लाह चंपल बनाया मग बाबा इन फटफटिया त असांखे मारे छॾियो आहे सफ़ा सिर नींदी सिर अदा ओ अदा हाणे मां हिते हली आई आहियां बीती से बि ईअं पोइ न बंदी वठी पोइ वेंदसि मूंखे हाणे तूं इहो ॿुधा त मां ॼाणे कॾहिं वठी अचां
ऐं ॿुधी कोन थो छा काॾे तो हेॾे होॾे कन पियो हणी सिधी ॻाल्हि कर न त कहिड़ी कबि तो टिजी ऐं हेॾे ॿुध त माई ढकणी तूं सदाई मुंहिंजो नालो खणंदी आई मुंहिंजो नालो न खणंदी कर तूं ॼाण त तुंहिंजो भाउ ॼाणे मां जेकॾहिं बताल खाधो मां न त पोइ खैरी ऐं खैर खोड़ो ई कोन थो लॻई ठहियो ख़बर आहे मूंखे तुंहिंजी त केतिरी सादी हा ख़बर आहे मूंखे मां पंहिंजे भाउ जे करे मुड़ी थी वञे न जेकॾहिं तुंहिंजा ऐबो घाड़ा कयमि न त पोइ राज खिलंदई राज ऐं हेॾे ॿुध तूं कहिड़ा मुंहिंजा ऐब ॾिठा आहिनि मां कहिड़ी किनी आहियां जो तूं मुंहिंजा ऐब थी ढकी पई हा ॿुधा अॼु तोखे हिते ॿुधाइणो पवंदो ॿुधाए न ॿुधा अॼु तोखे मां न छॾींदसि ॿुधा ग्रीसी अरे हो तूं त हाणे अची वियो चकीअ जे ॿिनि फुड़नि जे विच में हिकिड़ी पई थी उबतो फेरो ॾे ॿी पई थी सुबतो फेरो ॾे मां त मरी वियुसि बदन ते अॻी गोश्त आहे कोन रहियो सहियो गोश्त कीमे जे कम खां बि कढी छॾींदो त पोइ झल न भेणे ढकणी खे त मुंहिंजो नालो न खणे मां जॾहिं इजाज़त ॾेई छॾी आहे त छोकिरी भले हिकिड़े कपिड़े में वठी वञे त पोइ वञी वठी वञे न पोइ पाण ॼाणो वञी धूड़ पायो मुंहिंजो छा वञे मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो 5 साल सबुर करे थी वञा पोइ तव्हां कहिड़ियूं संदूकूं सोन जी छोकिरी खे भरे ॾींदव हा ॾींदवसि त हे पुराणा सुराणा ॿ वॻा या इन्हनि वॻनि ॿिनि जे लाइ बि गोदड़ी खणी पिनणो पवंदी हा ॿुधाए मूंखे पोइ अॼु छो कोन था ॼो थी ही बाहूं तो तूं में रोज़ रोज़ कुंभ कठो बीठी है वरी बि मां अर्ज़ड़ो कयां असां वटि ज़हर खाइण जेतिरो बि ॾोकड़ कोन्हे त न्याणीअ खे सोन में या ॾाजो बाजो किथां ॾींदासीं हिम्स वस का इंतज़ार कर हाज़िर अखियुसि भला जेकॾहिं 5 साल बस नथी थिए पोइ तूं छा थो करे सघी जेकॾहिं 5 साल वस न थिए त हिते त कुतो बि कोन बचंदो असीं त पोइ बि माण्हू अलाह साईं माओ में तूं न लाहिजन हाओ अदर हाओ मां सभु सम्झां थी नंढड़ी ॿार कोन तुंहिंजे वात मां ज़बान कंहिंजी थी ॻाल्हाए जॾहिं मालिक ऐब ढकिया आहिनि त ढकड़ी छो न ढके बसि वञी गूंगे खे सम्झायां थी आहे त ज़ोर आॻियो ज़ारी पर सम्झंदो छोरो सफ़ा कोन पोइ त हिक टंग ते पियो थो नचे अॼु मुंहिंजी शादी करा हिते मुंहिंजो भाउ मञे ई कोन थो वञा थी हाणे बसि घणो थियो नाज़ा मूं ख़बर ॿुधी आहे त काकी ढकणी गूंगे ऐं तुंहिंजी शादीअ जे लाइ भॼंदी थी वते अलाए मूंखे त ख़बर नाहे ॾिस नाज़ा तोखे ख़बर न आहे या तूं शर्म खां मूंखे ॿुधाई नथी ॾिस रांझन पहिरीं ॻाल्हि त माउ पीउ अहिड़ियूं ॻाल्हियूं पंहिंजी छोकिरियुनि सां कंदा न आहिनि ऐं ॿी ॻाल्हि तूं बि मुंहिंजे साम्हूं अहिड़ियूं ॻाल्हियूं न कंदो कर ॾिस नाज़ा मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो न आहे मुंहिंजे चवण जो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त तूं गूंगे सां शादी करणु चाहीं थी गूंगो छा गूंगो माण्हू न आहे नाज़ा गूंगो आहे त माण्हू पर जेकॾहिं गूंगे जी तोसां शादी थी वई शादीअ खां पोइ गूंगो तोखां मानी घुरंदो मानी हीअं घुरंदो ई न हाणे चओ नाज़ा भले भॼ पर मां तोखां अहिड़ो पलांद वठंदुसि तूं रोअंदीअ ऐं हा मूंखे यादि कंदीअ यादि रहंदो पर मां कोन रोईंदीसांइ बाबा ॻाल्हि त ॿुध माल खे सफ़ा सुकाए पाव करे छॾियो अथई चारीन बि थो या रुॻो लठियूं हणी सुकाए ढांढो करे छॾियो अथई न मुजरी पट ते हुजे साओ गात माल चरे बाक़ी सुकनि कखनि ते त इहे ई हाल हूंदा न अॻे ई लोले असांखे बुख ते डुबरो करे छॾियो आहे
टाइम ते मानी त मिले ई कान थी असांखे। लोला ॿुधी छोरो बदाड़ो चवे जादो मुजेरी बादल बादल चओ। सभई तोखे बदाड़ो बदाड़ो था चवनि, पापा वरी तोखे चयो त बादल थी वे साड़े छॾी। अरे ॻाल्हि ॿुध, मुंहिंजो छोरो मुंहिंजो पुटु लाल बशकमा लोलो थियो लोलो, ऐं तूं जेकॾहिं बादल मां बदाड़ो थिए त ॿुधाए कहिड़ी वॾी ॻाल्हि थी वई। हाँ ॿुधाए बाबा, बादल हुजे हा त वसे हा, ही 3 साल आहे वसई न थी आ त पोइ बिदाड़ो न आहे त बाक़ी छा आहे? मुजेरी बाबा अवेल सवेल कुझु ॿोड़ बाणी था कयो, रुखियूं मानियूं असांजे घाटे में हणी छॾी अथव। बाबू मिर्चूं कुटे लस्सी मिलाए खाईंदो आहे, बदाड़ो वरी ॿोड़ खाईंदो साड़े छॾी। अड़े चोरा ॻाल्हि ॿुध, सुभाणे असां वटि मिज़मान अचिणो आहे, मिज़मान, ऐं मिज़मान जे सदिके रुगो तोखे ॿोड़ ई ॿोड़ मिलंदो, मानीअ जे बदिले बि ॿोड़ मिलंदी। अड़े छोरा तोखे ॿोड़ में ॿोड़े छॾींदुसि। पोइ त वाह जो थी वेंदो मुजेरी, हिते त रुखियूं ऐं सुकियूं मानियूं खाई खाई वात में छिलर पजी विया आहिनि। पोइ चवां खमी सेठ ॿिए खे हथोड़ी छेणी खणी तुंहिंजे वात जा छिलर लाइन पेटी पुधा साड़े छॾी। ॿोड़ जी ज़री बि न खाराइजो, वतो मुंहिंजे वात जा छिलर लॻाईंदा। अरे लोला ही मुंहिंजो वात आहे वात, कोई चंड न आहे जो वतो टिबे खां आवड़ाईंदा। अड़े छोरा जेकॾहिं नए सिर आहोड़ जी वे न तड़े खाइण में तिखो थी पंदे, तिखो। पोइ ईअं ई सही आहे बाबा, अॻु में घर जूं रहियूं खाई चटु कयूं अथसि, वेतर जो वातो आहोड़ो आयुसि त ही त सोड़ियूं बि खाई ना सुकंदो। अरे बाबा वेचारो मानीअ ते त लोड़े थो, कहिड़ी हिनखे पगार ॾींदासीं? वाह वाह, तू भी घोट थे। भाग करो कर खुदा जी समाई गई। अरे फुलियो ही छोरा भाग करो कर। अरे भाई अरे छोरा कंगारू करे जदी जानती जो मेरे पातरी मुके जा। हिकिड़ो गुंगो सो बदल मां वियो, मोदी इन छोरे के छा शादीअ जी तारीख़ मिली आ, असांजी पासड़ियूं वञी वेंदुसि। छा थियो वरी? अरे छोरे खे न सुधारे न सुधारीस, अॼु हिन छोरे खे मां थो सुधारियां। वो जाके बोलो छा थियो? मैं है के संभाल, मैं है के और आती है चाहिए या वांती सचो ॾींहुं ॻोठ में ससुरगो फिर फिरा बाक़ी बीठी आहे कोन को कमु कयूं असांजे घर। जिन छॾई भूत छॾई कोन छॾींदे मुआरी आदि कुंभीकार छॾींदे अथई पीसा न हल बाबा हल शाबाश हल हलिया आदि हलिया ख्याल बिस्मिल्लाह 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 अब तो नेरन वेरन कंदी है अता मैं तो वेहण कान आई हां, नहीं तो ये दाव तू खान आई हां। या रुखी सुखी हर कोई पंहिंजे घर में पे तो खाए, केर केतिरो सुखियो टुकुर तो खाए सभिनी जी मूंखे ख़बर आहे। बस कंहिंजा वेठी ऐब खोलियां, जॾहिं मालिक ऐब ढके थो त पोइ ढकड़ी छो न ढके।
हा दी मैं के पंहिंजी काराण नज़र ई कोन ईंदी आहे उहा बि रिढ खे चवंदी आहे हलड़ी कारी अदा इन्ही खां पहिरीं जो सुरंदो वञे ऐं खेरी कंधो हणणु शुरू करे पहिरीं तूं मूंखां हाल वाल वठ त मां वञा दी जेका न खेरीअ कंधो हयो त हिन साल गाजी शाह ते वठी वेंदोसांसि गाजी शाह ते बाबा पोइ मां भलंदुसि मां ॾिसंदमि त अम्मा वारी कंधु कीअं थी हाणे ओ पाॾा सब्र कर थोड़ी घड़ी रुगो गुज़रण ॾे मां हितो रुगो वञा पोइ या माणे कीअं थी कंधो हाणे वेही ॾिसजाए तूं पंहिंजो हवाल ॾे पेर ड्राए हा जे मां शुरू थी मां न त पोइ खैरी ऐं खैर खोड़ो लॻे ई कोन थो इहा त हाणे मूंखे चङी तरह ख़बर आहे त खेरीअ जो खोड़ो लॻंदो ई कोन्हे अम्मा तू भी जेड़े के छॾ मामा के हवाले ले त हलूं अधी ईअं सुथरो हवाल थोरी ॾी थी पहिरीं अधी सिंधो वॼाईंदी ज़ू 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 पोइ खेरी हणंदी कंधु मां हणंदुसि धमालू पोइ गादी हाल हवाले त खैरा बाक़ी अदा ओ अदा मूंखे चङी तरह ख़बर आहे त तुंहिंजी न खेरी जे आॾो केतिरी थी हले बसि अदा छा कयूं वक़्त खे हथां बसि जॾहिं माल कोई बि ढके थो त पोइ भला ढकड़ी छो न ढके सची आई पुफी बाबा अम्मा जाड़ू ईअं ॼण गेदारी यारो सो रस्ते त बसि कर असांखे ॻाल्हाइण दे निभागा आदी अदा हाणे मां घड़ी घड़ी कोन ईंदसि उन ॾींहुं तोखे मां हाल अहवाल ॾेई वई हुयसि अॼु मां न्याणी मेड़ वठी आई आहियां हाणे मूंखे शादी जी इजाज़त ॾियो त न्याणी वठी वञा जेकॾहिं अञा बि इनकारी आयो त मुजेरी वटि मां सुभाणे मेड़ा को कोठाईंदसि त मां ई पोइ हेॾे छो आई आई वञी मुजेरी ने मेड़ा को कोठाए ऐं हा हाणे जेके ॻाल्हियूं थींदियूं न सॼे वेड़े जे साम्हूं थींदियूं जे न असां ॾोही थियासीं त पोइ न नाज़ा जो वनवाह थींदो न बुकी थींदी न सहरा थींदा उते जो उते निकाह करे छोकिरी खे वठी वञण वारी वॾी आई आहे वञी तूं मेड़ा को कोठाए हाणे त मां मेड़ा को कोठायां जॾहिं मालिक ऐब ढके थो न त पोइ भला ढकड़ी छो न ढके सब्र कर खेरी हाणे पूरे वेड़े जे आॾो तव्हांजी पत वापसी कंदसि तेसी ताईं इहा ढकड़ी तव्हांजा ऐब कोन ढकींदी हा हलो मत हलूं हिन बांदर जे आॾो डिबिकी वॼाइण जो को फ़ाइदो कोन्हे हे रुगो खेरी जी आङुरनि जे इशारनि ते नचंदो आहे मुंहिंजो भाउ टपा पियो ॾींदो आहे आंगोश हल छोकिरनि त असां हलूं घर आया हूं वरी वॾी उमेदूं खणी हिन वटि सच बाबा बाबा बंदर जहिड़ो त कोन थो लॻी तूं चुप नथो करे बांदर जा पुट ॾिसी थो अथव अॻे असांखे टाटा ॾेई आहे तूं वठो वरी मथां निभागा के जा ठहण पिण आराम करे गिरदी चोरा सोप सीरियल मुहब्बतुन जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।